ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं। बलोचिस्तान जे आवरान जे इलाइक़े बज़दाद में जानियुनि सां भरियल कोच टायर बस थियण सबबि गलती थी आहे। 3 ॼणा फौत थी विया आहिनि, 26 जानी ज़ख़्मी थिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जानियुनि सां हादिसो पेश आयो आहे। कोच जो टायर बस थियण सबबि कोच गलती थी 3 जानी फौत थी विया आहिनि, जॾहिं त 26 ॼणा ज़ख़्मी थी पिया। भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। कोयटा जे इलाइक़े आवरान जे बज़दाद में जानियुनि सां भरियल कोच टायर बस थियण सबबि गलती थी। नतीजे में 3 ॼणा फौत, 26 जानी ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच असांखे जॉइन कयो आहे। आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल अली रज़ा, बलोचिस्तान के आवारान वाले इलाइक़े बुलगाम में जाइन सां भरियल कोच की टायर बस सां गलती थी पई आहे। गलती के नतीजे में 2 औरतुनि समेत 3 ॼणा जेका फौत थी विया आहिनि। 12 औरतुनि समेत 26 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी विया आहिनि। इतला मिलते पुलिस रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि ऐं फौतुनि के लाशनि के आवारान अस्पताल पहुचायो, जिते फौतुनि में आहे मोहब्बत, खतीजा ऐं नवाज़ मां, ऐं ज़ख़्मी आहे अमीर बख्श, परवीन, हफीज़ुल्ला, फाइबा खातून, मेरुल्ला, गुलनाद ऐं गुलनिसा, ज़ुबैदा खातून ॿिया शामिल आहिनि। मां खे ॿुधाईंदो वञा त पुलिस राब्तो करण ॿुधायो आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे ऐं हादसे में जेको आहे 3 ॼणा 2 औरतुनि समेत 3 ॼणा मौक़े ते फौत थी विया आहिनि ऐं 26 ॼणा जेको आहे सख़्त ज़ख़्मी थी विया आहिनि, जिन में जेको आहे कुझु जेको आहे मुसाफ़िर जेको आहे हालत आहे उहा इंतिहाई गणती जोगी ॿुधाई थी वञे, जिन खे जेको आहे कराची रेफर कयो आहे ऐं जेको आहे फौतुनि जे घर में जेको कोरा मची आहे। शादी जा ख़ुशियूं जेको आहे मातम में तब्दील थी विया आहिनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी आज़ाद, हिन वारे सां